मुल्कनि में मशहूरु आहे सिंधियुनि जी औताक। मुल्कनि में मशहूरु आहे सिंधियुनि जी औताक। सेखारीनि था सांगी जिते आला गुण अख़लाक। वसे थी वरियामनि ते मिहर संदी माक। शल हर हंधि हिन जी हाक रहंदी रहमतुल्लाह चए। लोक सकाफ़ती वरसे जी प्रचार ऐं सिंधी ॿोलीअ जे बचाव वारे पंध में लोक अदब सिलसिले जे 40हें प्रोग्राम आलमी औताक में देसी ऐं परदेसी पिरनि खे सिक भरियो सलाम। ही प्रोग्राम अवां सिंध सुगढ़ लोक अदब तंज़ीम सलात जे सहकार सां ॿुधंदा आहियो। मां आहियां अवां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी। आलमी औताक में अवां कंदा आहियो ख़ुशीअ वारी खीकार ऐं मोकिलींदा आहियो प्यार भरिया पैगाम तोड़े सिक भरिया सनेहा। अचो सभु औताक ते वंडियो के वीचार। अचो सभु औताक ते वंडियो के वीचार। ॻाल्हियूं कयूं गुणनि भरियूं मिठड़ियूं मज़ेदार। कोॾांहुं सिखूं ॾाहप जो सुगड़नि खां सिंगार। वींदा ग़म गुबार लही लाशारी चवे। अबाणी औताक हीअ शाल रहे शाद। अबाणी औताक हीअ शाल रहे शाद। कुर्ब भरियूं कचहरियूं अल्लाह रखे आबाद। पढ़ी ऐं परूड़े विया इतां सभु उस्ताद। यार उन्हीअ खे याद रखिजो रहमतुल्लाह चए। मुंहिंजा उहे सजण पिरी प्यारा दोस्त दिल वारा हर ॾुखी हमदर्द जेके ॾेह ऐं परॾेह खां मूंसां गॾु हूंदा आहिनि उन्हनि पिरी प्यारनि दोस्तनि दिल वारनि जे नाह ई सिटूं कजनि थियूं। भले आए भला पिरी मुंहं मिठा मनठार। भली आए भला पिरी मुंहं मिठा मनठार। जुड़ियो हुजी जहान में सारी सभु ॼमार। ख़ुशियूं पसी ख़ूब तूं जानिब जी अजियार। अलाह रखई आजिज़ चवे सुरहो मंझि संसार। वंडींदुसि वीचार ॻाल्हियूं तोसां ॻुझ जूं। भली आए भला पिरी सीने में हुई सिक। भली आए भला पिरी सीने में हुई सिक। पूरी कई परवर खणी हीअ उमेद बेहिक। मिठा तोखे मोकिलियो मूंॾे आ मालिक। राणा रहमतुल्लाह खे आ ख़ुशि कयो ख़ालिक। पिरी थी वई पक त ॾुख हलिया विया ॾूर सभु। सभिनी सजणनि जा लख कुर्ब किरोड़ हा कुर्ब लख लाइक वॾा वड़ जेके आलमी औताक में पंहिंजो क़ीमती वक़्तु सीड़ाए मूंसां गॾु हूंदा आहिनि ऐं वंडींदा आहिनि पंहिंजा प्यार भरिया पैगाम सिक भरिया सनेहा। अॼु अव्हां सां कचहरी कबी कुर्ब भरी कचहरी। आलमी औताक अव्हां जो पंहिंजो पसंदीदा प्रोग्राम ॾेही परॾेही सभु मूंसां गॾु हूंदा आहियो। हिकु भेरो अवां सजणनि खे वरी दिलि जे गहराइनि सां भली कार चवां ऐं उन भली कार खां पोइ कहिड़ा सनेहा खणी सजण मूंसां आलमी औताक में गॾु आहिनि उन्हनि खे भली कार चवां।
भली आए भला पिरी कामिल कुर्ब करे, अंगण आए आजिज़ जे प्यारा पेर भरे। जानिब पयो जुदाईअ में मुंहिंजो जीउ झुरे, पल तोखां मुंहिंजा पिरी सात न पई सरे। पिरी हाण परे न रहिजां रहमतुल्लाह खां। भलीकार चवां मोहतरम इरफान आलमाणी लिखनि था हक़ मौजूद भा सदा मौजूद वॾा वड़ लख लाइक कुर्ब। सभ खां पहिरीं अवां मुंहिंजे हिन आलमी ओताक में महिमान बणिया, वेलकम चवनि था मोहतरम ज़ुल्फ़कार अली नूहाणी। ज़ुल्फ़कार अली नूहाणी अवां जी महिरबानी लख लाइक। अमीर हमज़ो उन्नड़ पाण खे ॿुधे पियो। अमीर हमज़ा अवां खे आलमी ओताक में भलीकार चऊं था। हफ़ीज़ुल्ला ताहिरी लिखनि था साईं आऊं अल्लाह पाक आपको खुश रखे। प्यारा जेकर ये लफ़्ज़ मुझे जी दिल जी ॿोली सिंधी ॿोलीअ में लिखंदव त अञा वधीक ख़ुशी थींदी। अवां जी महिरबानी। अवां असांजे हिन आलमी ओताक प्रोग्राम में शामिल थिया, शरीक थिया। फ़कीर तारिक हुसैनी अवां खे भलीकार चवां थो। अवां सलाम चया आहिनि, दुआ कई आहे, वॾी महिरबानी लख लाइक। किरोड़ कुर्ब भलीकार मोहतरम हाकिम अली चांडियो साहब अवां दादू खां रोज़े मामूल जीअं असां सां गॾु हूंदा आहियो, दिलि जे गहराइनि सां अवां खे भलीकार चवां थो। मोहतरम साईं बख़्श लिगारी लिखनि था माशाअल्लाह साईं खिपरो ॻोठ पनीरे पंहिंजी ओताक ते दोस्तनि सां प्रोग्राम ॿुधूं पिया। जन दोस्तनि में शामिल मामा सालेह अहमद अली नियाज़ लिगारी जे तरफ़ां सॼे सथ खे सलाम। वालेकुम सलाम सजण अवां जी महिरबानी। सॼे सथ जा कुर्ब वॾा वड़ जेके असांजे हिन आलमी ओताक में महिमान बणिया। मोहम्मद निसार अवां जी महिरबानी लख लाइक। अस्सलाम वालेकुम लिखो पिया ऐं अवां लिखियो आहे त मां भुज कच्छ गुजरात खां तव्हांजो प्रोग्राम ॿुधी रहियो आहियां। मोहम्मद निसार अवां जी महिरबानी। अवां कच्छ भुज वारे इंडिया वारे इलाइक़े हिंदुस्तान खां असां सां गॾु आहियो ऐं आलमी ओताक लोक अदब जो प्रोग्राम अवां जी महिरबानी। हाकिम अली लिखनि था जेके ईंदे चवनी आ वेंदे चवनी वेह, ईंदे चवनी आ वेंदे चवनी वेह, छॾे सारो ॾेह अंगण अचिजो उन्हनि जे। यकीनन ही मोहब्बत जो जहान आहे, कुर्ब जो जहान आहे। जिते कुर्ब मिले, जिते मोहब्बत मिले उन्हनि जे अंगण ते बार बार अचिबो। पर जेके ईंदे न चवनी आव वेंदे न चवनी वेह, पोइ खुट ई सारो ॾेह जो अंगण आहे उन्हनि जे। यकीनन अंगण उन्हनि जे अचिबो जिते प्यार मिले, मोहब्बत मिले, सिक ऐं सुरूर हुजे। भलीकार चवां थो मोहतरम अब्दुल्लाह गफ़ारी खे अस्सलाम वालेकुम। भा वालेकुम अस्सलाम साईं अवां जी महिरबानी। कमर महर पाण खे ॿुधनि पिया। कमरदीन महर अवां खे आलमी ओताक में दिलि जे गहराइनि सां भलीकार चऊं था। अवां जूं मोहबतूं चाहतूं कुर्ब अवां असां सां गॾु आहियो। हाकिम अली असांजो तमामु भलोड़ दोस्त दादू खां पाण सां गॾु हूंदो आहे। लिखनि था मूमल वेह माठ करे चरी चोर न मुंहिंजा चाक, मूमल वेह माठ करे चरी चोर न मुंहिंजा चाक, राणो यगे रंज हो पर फटियल मंझि फिराक, तूं कई तोखे फबी वरी मूमल वरी मज़ाक, तो कई तोखे फबी मूमल वरी मज़ाक, तुंहिंजी वरी ओताक मूर न ईंदो मेंधरो। वाह वाह हाकिम अली तमामु बहितरीन। पर अवां जेको पैगाम लिखियो आहे मूर न ईंदो मेंधरो, इन मज़ा अंदाज़ो लॻे पियो त उहो मेंधरो जेको आहे उहो मूमल खां रुसी वियो हुयो। पर जॾहिं रुसी वेंदा आहिनि त उन्हनि रुठनि खे ॾोरापा न ॾींदा ॾिबा आहिनि ऐं उन्हनि जे लाइ दिलि मां दुआऊं कबियूं आहिनि। ईअं दिलि मां दुआऊं कबियूं आहिनि जीअं असांजो सदा हयात रागी फोटो ज़रदारी दुआ करे रहियो आहे।
हुजन गया थी कलिता बिड़न सुना कलिता बिड़न हुजन गया थी रुटाई रखन संगत जो यार सगो कदे मां तो चिटिया कदे तू तो चिटी गम दर्द जुदाई जो देखे कदे मां तो सिका कदे तू तो सिकी मोहब्बत जो आगा दो चंदुर कदे तू तो धिकी कदे मां सुना कोई का कुगन कोई का कुगन सुना कोई का कुगन सुना उजन गया थी उठाई रगन पर अवां सभिनी सजणनि जूं महिरबानियूं आलमी ओताक में अवां महिमान बणिजो पिया अवां जा मोहब्बत भरिया मैसेज मुंहिंजी हिम्मत अफ़ज़ाई करे रहिया आहिनि रुठाई रहन शल हुजन हयाती भली प्या विढ़न सुहिणा पर हुजन हयाती। आलमी उताक में अवां सजणनि जे लाइ सदा हयात रागी मरहूम फोटे ज़रदारी जे आवाज़ में तमामु बहितरीन आलाप अंदाज़ छो त ॻाल्हि ठही आई आलमी उताक में मूमल ऐं मेंधरे जी। जॾहिं मेंधरो राणो रुसी वियो हो मूमल खे सूमल सां गॾु सीतल सम्झी सुते ॾिसी तॾहिं रुसी वियो हो त उन्हीअ ते अहिड़नि सचनि आशिक़नि जे अंदर मां के बददुआऊं न निकिरंदियूं आहिनि, ॾुख वारा ॾोरापा न निकिरंदा आहिनि, पर पोइ बि इश्क जा आलाप ऐं दिलि मझां दुआऊं निकिरंदियूं आहिनि।
मोहतरम तारिक हुसैन हुसैनी अव्हां मोहब्बत भरियो मैसेज मोकिलियो आहे। बस नारे रिसालत ही जान आहे, इश्क नबी असांजो ईमान आहे। वधीक अव्हांजो कमेंट न पियो खुले, अव्हांजी महिरबानी अव्हां असांजे इन प्रोग्राम में पंहिंजो प्यार भरियो पैगाम शामिल कयो। प्रिंस सज्जाद अली खोसो पाण सां गॾु आहे आलमी उताक में ऐं लिखनि था, वरी शौक़ीन थिया आहियूं, वरी नओं नींहुं लायूं था। वरी शौक़ीन थिया आहियूं, वरी नओं नींहुं लायूं था। वरी हिन इश्क उल्फत जो ॻिचीअ में हार पायूं था। अचो मशूक़ मैदान में अव्हां खे आम दावत आहे। अचो मशूक़ मैदान में अव्हां खे आम दावत आहे। अव्हां जे लाइ अखड़ियुनि में असीं उताक ठाहियूं था। वाह 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 वाह। सजाद अली अव्हांजो तमामु शानाइतो शेर। सजाद अली खोसो, शहज़ाद अली खोसो, अब्दुल करीम, केवल कुमार, एजाज़ खोसो, अब्बास खोसो पंगरे खां पाण सां गॾु आहिनि। समूरी संगत खे सलाम, हक़ मौजूद। गफ़ार चांडियो पाण खे कनाइनि पिया, ॿुधनि पिया मेहड़ शहर खां। महेसर वारी, मेहंदीअ वारी, माए वारी, मोहब्बत वारी मेहड़। उन मेहड़ खां गफ़ार चांडिया अव्हां खे आलमी उताक में भली कार चऊं था। हलो हलो काक तड़िएं जिते नींहुं उछल। हलो हलो काक तड़िएं जिते नींहुं उछल। न काझल न पल सभु का पसे पिरीअ खे। वाह 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 वाह। कमर महर अव्हांजी महिरबानी, अव्हां शानाइतो शेर असांजे आलमी उताक में पेश करण जो मौक़ो ॾिनो। सदर बलोच पाण खे ॿुधनि पिया। सदर बलोच लिखनि था, अस्सलाम वालेकुम साईं, असां सऊदी अरब खां तव्हांजो प्रोग्राम ॿुधूं पिया। मामो इम्तियाज़ लाशारी, फयाज़ लाशारी ऐं दोस्त हक़ सजण साईं, मदीने वारो साईं तव्हां सभिनि खे ख़ुशि रखे। आमीन सुमा आमीन। सदर साईं वॾी महिरबानी, लख लाइक, किरोड़ कुर्ब अव्हां जा, अव्हां जे मामे इम्तियाज़ फयाज़ जा वॾियूं महिरबानियूं। आलमी उताक में अव्हां खे भली कार चऊं था। मुंहिंजो उस्ताद, मुंहिंजो हमदर्द, मुंहिंजो हर ॾोखी, मूंखे दुआउनि करण वारो ऐं मुंहिंजो मामो साईं, दीनी स्कॉलर, इल्म अदब ॾात ऐं ॾाहप जो गोहर, मोहतरम सिराज अहमद लाशारी काठोड़ वारे इलाइक़े कराची खां पाण खे ॿुधनि पिया। सिराज अहमद साईं अव्हांजी महिरबानी, लख लाइक। अव्हां रोज़ असांजे हिन आलमी उताक में गॾु हूंदा आहियो, ॿुधंदा आहियो ऐं हाल वंडींदा आहियो। असांखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे। लख लाइक, किरोड़ कुर्ब अव्हां जा। मूमल मिज़माननि जा ईअं न भंजन हक़। मूमल मिज़माननि जा ईअं न भंजन हक़। हिकिड़ा अथम ओजागा अखियुनि खे, ॿियो लताड़ियूं अचां लक। चादर ताणियूं खट सुती पई हुईं सीतल राह सां। हाकिम अली ख़ूबसूरत शेर बै तव्हांजो आलमी उताक जी तमामु सुहिणी सूंहं बणियो। असांजो मोहतरम दोस्त बशीर अहमद मोंदरा पाण सां गॾु आहिनि, लसबेले बलोचिस्तान जा तमामु भलोड़ दोस्त, इंतहाई आशिक़ रसूल, मुंहिंजा पीर भाई। मां थोराइतो आहियां। लिखनि था, साईं मेरे साथ मोहम्मद जान ताहिरी, एजाज़ सरफराज साथ हैं, आपका प्रोग्राम बहुत खूबसूरत है। बशीरुल्लाह अव्हांजी महिरबानी। एजाज़, सरफराज ऐं मोहम्मद जान सभिनी खे सलाम, दुआऊं। मूंखे अव्हांजे दुआउनि जी ज़रूरत आहे।
मोहतरम प्रिंस सज्जाद अली, अवां जो मैसेज वरी ॿीहर आयो आहे। अवां पहिरीं बि ॿुधाए चुका आहियो। मां हिकु भेरो अव्हांखे भली कार चवां। सज्जाद अली खोसो, पंगरियो, अब्दुल करीम लसकाणी, केवल कुमार, अब्बास खोसो, शहज़ाद खोसो पंगरियो खां। अदा तव्हांजो प्रोग्राम तमामु बहितरीनु हली रहियो आहे। सजण अवां जी महिरबानी। अव्हांखे दिलि जे गहराइनि सां भली कार चवां थो। हाकिम अली साईं, अव्हां जेका मोमल जे मजाज़ जी ॻाल्हि कई, यकीनन ही असांजे इश्क मजाज़ जी ॾाकण आहे ऐं उन्हीअ में कई आशिक़ आया ऐं सभिनी पंहिंजो नींहुं निभायो। मूंखे सप्तसुरी हिकु यादि अचे थी, जंहिंमें तमामु आशिक़नि पंहिंजे आलाप, पंहिंजे अंदाज़ सां पंहिंजो पंहिंजो नींहुं निभायो आहे। असां जॾहिं उन सॼे मरहले मुआमले खे ॾिसूं था त उन्हीअ में किथे मेहार जे लाइ सीर मां तरी वञे थी सुहिणी, किथे पुनल जे लाइ ससुई जबल जाॻिया आहिनि, किथे मेंधरे लाइ मोमल पंध कया ऐं किथे मारुई पंहिंजे मारुनि जी लज रखी करे उमिरि जो क़ैद काटियो हो, किथे वरी हीर जे लाइ रांझनि हज़ारें तख़्त छॾिया हा ऐं कॾहिं वरी इन साॻे सफ़र में बदियल परी जे लाइ सैफल समुंड तरियो हो। न एतिरो, पर मजनू लैला जे लाइ तमामु इंतहाई मस्तु हुयो ऐं साॻे वक़्तु तमामु लातइदाद अहिड़ा आशिक़ आहिनि जन इश्क कमायो ऐं उन इश्क में पंहिंजी मंज़िल खे पार पहुता। औखी ॾाकण इश्क जी थोको को पहुचे पार, के लहरिन मंझि लुड़ी विया, किन छॾिया हार सिंगार, किन माणियो आहे महबूब खे, के दोरऊं रहिया धार, अॼु बि हिते हिन बैत में कुझु करियां थो इज़हार। हिन सतसुरीअ में समोहे जे नाला आहिनि निर्वार, सुहिणी कीअं थिए सीर मां पए मिलण वई मेहार, ससुई पंहिंजे पुनल लाइ हुआ जाॻिया जबल यार, राणे कया मोमल लाइ हुआ आधीअ जा इंतज़ार, मारुई सठा मारुनि लाइ कीअं सूर हुया सदबार, रांझनि वरी हीर जे ख़ातिर छॾिया तख़्त हज़ार, बदियल लाइ सैफल कीअं हो तरियो समुंड तार, लैला जे लाइ मजनू वरी 60-100 आज़ार, लिखे ही लाशारी तन जा कहिड़ा वेही किरदार, सही बेहद बार माणियो जन महबूब खे, माणियो जन महबूब खे। असांजी सरज़मीन सिंध हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैहि वांगुरु केतिरनि ई अज़ीम बुज़ुर्गनि खे जनमु ॾिनो आहे ऐं उन्हनि अज़ीम बुज़ुर्गनि इंतहाई आशिक़ रसूल, इल्मु, अदब, ॾात ऐं ॾाहप जा गोहर तख़लीक़ कंदड़नि में हज़रत अल्लामा मौलाना मौलवी अब्दुल गफ़ूर मफ़्तून हमायूनी उन जो तमामु वॾो किरदारु आहे। फ़तावा हमायूनी तमामु असांजे लाइ हिन मुआशिरे अंदरि उहे फ़तवाऊं आहिनि जेकी लाजवाब आहिनि, बेमिसाल आहिनि। इल्म जा गोहर हुआ पाण, न रुगो इल्म जा गोहर हुआ पर ॾात जा बि समुंड हुआ। उन ॾात वारे समुंड वारी हैसियत रखंदड़ मौलवी अब्दुल गफ़ूर मफ़्तून हमायूनी जी तख़लीक़ ऐं तहरीर असांजे मोहतरम दोस्त कमर महर मोकिली आहे, जेका अव्हां जे समाअतुनि ताईं पेश करियूं था। तुंहिंजे ज़ुल्फ़ जे बंद कमंद विधा, ज़िंदान हज़ारें मां न रुगो, तुंहिंजे शाही दस्तरख़्वान मथे महिमान हज़ारें मां न रुगो,
कई घायल तुंहिंजी घूर संदा मखमूर गफूर सुरूर संदा तुंहिंजे नूर ज़ुहूर हुज़ूर संदा निगरान हज़ारें मां न रुगो तुंहिंजे शाही दस्तरख़्वान मथे महिमान हज़ारें मां न रुगो कई अबरू तेग शहीद कया कई नाज़ मज़ीद मुरीद कया रिय नाणे दीद ख़रीद कया क़ुर्बान हज़ारें मां न रुगो तुंहिंजे जलवे जमाल जी इश्वगरी कया मलक मुतीअ वसीअ वरी छा जिन मलाइक हूरो परी हैरान हज़ारें मां न रुगो कई नौकर चाकर जम अकबर कई ख़ादिम आहिनि ख़ाकां नौकर सवें दर तुंहिंजे थी दारा सिकंदर दरबान हज़ारें मां न रुगो माहे लका महबूब मिठा तुंहिंजे नाज़ अदा तां जान फ़िदा इमाहे लका महबूब मिठा तुंहिंजे नाज़ अदा तां जान फ़िदा थिया दामन गीर अमीर गदा सुल्तान हज़ारें मां न रुगो दिलबर प्यारा कर नूर नज़र दिलबर प्यारा कर नूर नज़र तूं त सरवर आलम जिन्नो बशर तो तां कुर्बान तारा शम्सो कमर मफ़तून हज़ारें मां न रुगो तुंहिंजे शाही दस्तरख़्वान मथे महिमान हज़ारें मां न रुगो तुंहिंजे ज़ुल्फ़ जे बंद कमंद विधा ज़िंदान हज़ारें मां न रुगो यकीनन अवां जूं मुहबतूं कुर्बतूं चाहतूं ऐं प्रोग्राम खे अवां जा मैसेज शानदार बणाईंदा आहिनि ऐं इन मुंहिंजा महसूसु थींदो आहे त साईं कमर महर वांगुरु असांजा ॿिया दोस्त शाइर इल्मु अदब ॾात ऐं ॾाहप जो रंग रखंदड़ पंहिंजी तख़लीक़ सां असांजे हिन प्रोग्राम खे अञा बि वधीक शानदार बणाईंदा हाकिम अली अव्हां जो मोहब्बत भरियो मैसेज जॾहिं हज़रत इश्क जी ॻाल्हि निकिती आहे त उन इश्क जी ॻाल्हि अव्हां लिखी मोकिली आहे लैला मुई मुद्दत थिए मजनू आण खड़ाए क़बर ते लैला मुई सराइकी में अव्हां तख़लीक़ मोकिली आहे लैला मुई मुद्दत थई मजनू आण खड़ाए क़बर ते हाल फ़क़ीरी शौक़ मिलण दा मजनू आण खड़ा चुप करके ख़बर लगी जॾहिं लैला को उथे बैठी कलमा पढ़ के सच्चे आशिक ईअं सॾेंदे ग़ुलाम फ़रीदा जेके प्रीतां पाड़ण मरके जॾहिं सचनि आशिक़नि जी ॻाल्हि थिए त उन्हनि सचनि आशिक़नि जे उन इश्क ऐं अंदाज़ जो आलाप बि आलमी ओताक में हुजणु ज़रूरी आहे ऐं हींअर ज़िक्र कजे थो हज़रत सोणे सचल सरमस्त जो ऐं इन उमेद सां तव्हां मूंसां गॾु हूंदा माही यार दी घड़ोली भरदी हां साडी उम्र गई अजाई माही यार दी घड़ोली भर दी कलहनू में आहा आहा सोने यार दी घड़ोली हक मोला में डरदी हाँ माही यार दी घड़ोली आहा आहा सोने यार दी घड़ोली हक मोला माही पीर पीरा हजरत मीरा मीरा नाम गिधे जे टुटियां जंजीरा ओ मैं मुर्शिद कामिल कर दी ओ मैं मुर्शिद हादी कर दी हाँ माही यार दी घड़ोली आहा आहा सोने यार दी घड़ोली हक मोला
माहियार दी घड़ोली भरदी हिक अल्लाह कनू मैं डरदी हिक मौला कनू मैं डरदी हाँ माहियार दी घड़ोली आहा आहा सोन यार दी घड़ोली हक मौला माहियार दी घड़ोली भरदी हसन हुसैन अली दा जाया ओ हसन हुसैन अली दा जाया बार उमत दा सिर ते चाया ओ मैं बांधी शाह दर्दी ओ मैं गोली शाह दर्दी हाँ माहियार दी घड़ोली आहा आहा सोहयार दी घड़ोली हक मौला माहियार दी घड़ोली भरदी हिक अल्लाह कनू मैं डरदी हिक मौला कनू मैं डरदी हाँ माहियार दी घड़ोली आहा आहा सोहयार दी घड़ोली हक मौला माहियार दी घड़ोली भरदी चढ़दी ओ मैं सदक कहीं ते चढ़दी हाँ माहियार दी घड़ोली आहा आहा सोहयार दी घड़ोली हक मौला माहियार दी घड़ोली भरदी हिक अल्लाह कनू मैं डरदी हिक मौला कनू मैं डरदी हाँ माहियार दी घड़ोली आहा आहा सोहयार दी घड़ोली हक मौला माहियार दी घड़ोली भरदी सच्चल सारा नूरे लाही अली वली दी है हमराही ओ मैं हरदम रब रब कर दी ओ मैं हरदम रब रब कर दी हाँ माहियार दी घड़ोली आहा आहा सोहयार दी घड़ोली हक मौला माहियार दी घड़ोली भरदी हिक अल्लाह कनू मैं डरदी हिक मौला कनू मैं डरदी हाँ माहियार दी घड़ोली आहा आहा सोहयार दी घड़ोली हक मौला माहियार दी घड़ोली भरदी माहियार दी घड़ोली भरदी। आलमी उताक लोक अदब सिलसिले जे 40हें प्रोग्राम में हिकु भेरो वरी आजिज़ रहमतुल्लाह लाशारी तरफ़ां अवीं सभिनी सजणनि खे भलीकार। सिक भरिया सनेहा प्यार भरिया पैगाम अवां जा मिलन पिया। मोहतरम साईं कमर महर अवां जी महिरबानी। अवां मोहब्बत भरियो मैसेज मोकिले लिखियो आहे, यूं ही नहीं जहान में चर्चा हुसैन का, यूं ही नहीं जहान में चर्चा हुसैन का, कुछ देख कर हुआ है ज़माना हुसैन का, बस एक पल की थी हुकूमत यजीद की, सदियाँ हुसैन की हैं ज़माना हुसैन का। भलीकार चवां मोहम्मद मोहसिन कासमी चांडियो मदीने मुनवरा खां तमामु असांजो भलोड़ दोस्त, रोज़ जो मेहमान आलमी उताक जो पाण लिखनि था, माशाअल्लाह साईं मूंसां मोहम्मद यूसुफ जमाली गॾु प्रोग्राम ॿुधी रहियो आहे ऐं पसंदि करे रहियो आहे। मोहम्मद मोहसिन अव्हां ऐं अव्हां जे दोस्त मोहम्मद यूसुफ जमाली खे आलमी उताक में भलीकार।
असांजे सिंध जो तमामु ॾाहो ॾात तणी मोहतरम मोहम्मद अयूब जूणे जो भलोड़ सुघड़ भलोड़ शाइर भलोड़ तख़लीकार पाण खे ॿुधी रहियो आहे। मोहम्मद अयूब आलमी उताक में अवां सजणनि खे दिलि जे गहराइनि सां भलीकार चऊं था। सजण लोक शाइरी जे अंदरि मुख़्तलिफ़ सिन्फ़ुनि जा मौज़ू आहिनि ऐं 5 का बैत सुगड़नि ॿिनि मिसरानि खां वठी 20 बल्कि 30 मिसरानि ताईं बि ॿोल ॿोलिया आहिनि। लोक अदब में 5 का मशहूर आहिनि। 5 का 5 + 1 यानी 5 वारा 5 जी जोड़ वारा। इहा सिन्फ़ जंहिंमें 5 माण्हुनि या 5 शयुनि जे लछणनि ख़ूबियुनि ऐं ख़ामियुनि जी भलीअ भित उपटार कयल हुजे। 5 का 5 ॿोल आहिनि जे हिक ॿिए पुठियां नंबरवार आंदल आहिनि। जेकॾहिं 6 ॿोल आहिनि त बि लोक अदब जे मुहावरे में 5 का में दाख़िल थींदा। 5 का असांजे लोक अदब जी तमामु मक़बूल ऐं मशहूर सिन्फ़ आहे। अल्लाह ऐं मुहम्मद जे कॾ अखरनि जो उचार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाह ऐं मुहम्मद जे कॾ अखरनि जो उचार, तंहिंखां पोइ मलाइक बि तूं सभई वॾा सार। ॿिया वॾा किताब वाहिद जा ही घणा ध्यान ही धार। सहाबनि में बि घणा ॼणा चङा हुआ चौधार। ऐं तूं पहर राति जा बि ॻणे कर शुमार। सभई 4 ॿेड़ा पार। हज़रत मीर मुहम्मद आहे साहिब लौलाक। हज़रत मीर मुहम्मद आहे साहिब लौलाक। हर हंध बीबी फ़ातिमा जी हादीअ कई आहाक। कुफ़र जे लाइ हैदर वारी हिश्मत हैबतनाक। हज़रत इमाम पाक हसन जो बि आला हो अख़लाक। इमाम हुसैन जो ग़म थी ॼाणे करबल वारी ख़ाक। आजिज़ अदा इहे आहिनि 5 ई पाक 5 ई पाक। सुबुह जो साईंअ खे संभारे। सुबुह जो साईंअ खे संभारे, वरी पोइ ॿेपहरी अधारे। टेपहरी न छॾियो टारे। सिज लथो वेहो न विसारे, ऐं सोमहणी निमाज़ सारे। 5 ई पढ़ो 5 ई पढ़ो। मोहतरम कमर महर साहब, अव्हां जी महिरबानी। अव्हां असांखे प्रोग्राम में कनाए रहिया आहियो, ॿुधी रहिया आहियो। काफ़ी देरि खां अव्हां असां सां गॾु आहियो। अव्हां फरमाइश कई आहे चीज़ल शाह जो कलाम। चीज़ल साईं जो कलाम साईं मुंहिंजा हिन वक़्तु मुंहिंजी प्ले लिस्ट में मौजूदु न आहे, लेकिन कोशिशि कंदासीं त लोक रंग में का न का अव्हां जी पसंदि ज़रूरु शामिलु कजे। सईद मेमण पाण खे ॿुधी रहिया आहिनि। सईद मेमण, अव्हां जी महिरबानी। अव्हां खे आलमी उताक में भली कार चऊं था। पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी करे असां सां गॾु आहियो। फरमान अली पीरज़ादो पाण खे कासमाबाद हैदराबाद खां ॿुधी रहियो आहे। फरमान अली, अव्हां खे आलमी उताक में भली कार चऊं था।
भेणो हलो थोरी देरि जे लाइ तमामु असांजो मोहतरम दोस्त साईं कमर अवां जेका फरमाइश कई आहे अवां जी फरमाइश ऐं ही डेडिकेट अवां जे नाव कयां थो। सूफ़ी तमामु पुराणो कलाम आहे। उस्ताद मोहम्मद इब्राहिम जो आवाज़ ईंदो सजण साईं अला मुंहिंजो ईंदो ढोलण साईं। अला अचन शलूं जिन आए मन सरहो थिए पसां शल पर कहीं धकन संधी जूं लंघे लक लतीफ़ चवे सुना हो त न गोली थिया गुलबू जे सुञाणा साथ धनी ईंदो सजन साईं अला मुंहिंजो ईंदो ढोलण साईं ईंदो सजन साईं अला मुंहिंजो ईंदो ढोलण साईं ईंदो सजन साईं ईंदो सजन साईं मुंहिंजो ईंदो ढोलण साईं ईंदो सजन साईं अला मुंहिंजो ईंदो ढोलण साईं ईंदो सजन साईं अला मुंहिंजो ईंदो ढोलण साईं। तपी कंदे को तपी कंदे को डूंगर ॾुखो यन खेवो तो जे पहण पबजात निंग मुंहिंजा बंदो ये कंहिंजो कोने दो अमर मिसी कयो डूंगर डूंगर दस पिरीअ जो मूंखे काफ न ॾिए कल उहे कतारिया कालविया तोड़ा तो ही जल मन सुने हो हकल मन सुने हो हकल मन बुद्धि पारो चोरे डूंगर दस पिरीअ जो काफ न ॾिए को उहे कतारिया कालविया तोड़ा वटा तो हो तम जो हो को साजन साथ में मथा लगन साथड़ो सही सलामत लीदो मथा लगन साथड़ो सही सलामत लीदो दो सजन साईं अला दो ढोलण साईं दो सजन साईं अला दो ढोलण साईं दो सजन साईं दो सजन साईं मुंहिंजो ईंदो ढोलण साईं दो सजन साईं अला दो सजन साईं अला दो ढोलण ईंदो सजन साईं अला मुंहिंजो ईंदो ढोलण साईं। लतीफ़ साईं जो ख़ूबसूरत आलाप ऐं आवाज़ अवां जे समाअतुनि ताईं। उस्ताद मोहम्मद इब्राहिम जो ख़ूबसूरत आवाज़। लोक सकाफ़ती वरसे जी प्रचार ऐं सिंधी ॿोलीअ जे बचाव वारे पंध में लोक अदब सिलसिले जे 40हें प्रोग्राम आलमी ओताक में देसी ऐं परदेसी पिरिन खे आजिज़ रहमतुल्लाह लाशारी तरफ़ां सिक भरियो सलाम।
ही प्रोग्राम अव्हां जे लाइ सिंध सुघड़ लोक अदब तंज़ीम सलात जे सहकार सां पेश कयो पियो वञे। आलमी उताक में अव्हां कंदा आहियो ख़ुशीअ वारी खीकार ऐं मोकिलींदा आहियो प्यार भरिया पैगाम तोड़े सिक भरिया सनेहा। जेकर अव्हां चाहियो था त लोक अदब ऐं सिंधी ॿोलीअ जो पैगाम घर घर ऐं समूरनि सान्याह वंदनि वटि पहुचे त पोइ हिन प्रोग्राम आलमी उताक खे वधि खां वधि शेयर करियो ऐं बणिजो क़ौमी अदब ऐं क़ौमी ॿोलीअ जा ख़ैर ख़्वाह। मां थोराइतो आहियां उन्हनि पंहिंजे पिनी प्यारनि दोस्तनि दिलवारनि हर ॾोखी हमदर्दनि जो जेके पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी करे आलमी उताक में महिमान बणिबा आहिनि ऐं पंहिंजा वीचार वंडींदा आहिनि। असांजो मोहतरम दोस्त मीर रखियल बुरड़ो मीरपुर बुरड़ो तालके ठुल ज़िले जेकबाबाद खां पाण खे ॿुधनि पिया ऐं लिखनि था, सजण साईं अव्हांखे जस हुजे जो सिंधी क़ौम खे पूरी दुनिया में उजागर करियो पिया। मूं नाचीज़ तरफ़ां अव्हांखे ॿिन्ही हथनि सां सलाम आहे। मीर रखियल अव्हां जी महिरबानी, अव्हां जा कुर्ब वॾा वड़ जो मूं नाचीज़ खे अव्हां एतिरो एज़ाज़ बख़्शियो पिया। असल में ही ॿोली सकाफ़त जी ख़िदमत असां अव्हां सभिनी जी गॾियल ख़िदमत आहे। क़ौम जी ख़िदमत आहे, मुस्तक़बिल जी ख़िदमत आहे, पंहिंजे धरती ऐं सकाफ़त जी ख़िदमत आहे। आरिफ़नि आशिक़नि तमामु सुहिणा बोल बोलिया आहिनि। ॾिना ॾस ॾाहनि ही जे हुआ अकुलमंद इंसान, ॾिना ॾस ॾाहनि ही जे हुआ अकुलमंद इंसान, त दिलि जो राज़ न दुश्मन खे ॾे मतां थियई नुक़सान। जंहिंखे आज़मायुई न आजिज़ चवे, न कर तंहिंसां बात बयान। जेको शरीर हुजे तबीयत में सो बि कोन ई क़दुरदान, मतां जोखे में ॾेई जान, तूं राज़ न ॾे तंहिं रहज़न खे। अञा बि सुहिणा सुखुन ॾाहप भरिया ॾस, सची न हुजे समूरी सा कंहिंसां कर न ॻाल्हि। सची न हुजे समूरी सा कंहिंसां कर न ॻाल्हि, ऐं हासिद अॻियां पंहिंजी कॾहिं कमाईअ जो माल। ॿुधाए न कंहिं कमज़ोर खे तूं कमज़ोरीअ जा हाल, तारीफ़ न कर ॿी औरत जी तूं वेही अॻियां ज़ाल। थी जीअण वेंदुई जंजाल, जे ईअं कंदे आजिज़ चवे। जी सॼणो, अॼु जे दौर वक़्त खे जॾहिं ॾिसूं था त यकीनन हिन दौर वक़्त जे अंदरि उहे अॻूणियूं मुहबतूं, अॻूणा कुर्ब, अॻूणियूं चाहतूं ॾींहों ॾींहुं मोकिलाईंदियूं पियूं वञनि ऐं हिन वक़्तु इंसान मफ़ाद जो थी वियो आहे ऐं उन मफ़ाद मक़सद खां सवाइ केर बि कंहिंजो यार नाहे ऐं अॼुकल्ह चांहि जी यारी रही आहे ऐं यकीनन उन चांहि जे कोप वारी यारी कुझु पल बि क़ाइमु रही नथी सघे। मोहतरम मोहम्मद उस्मान महर साहब, अव्हां जी महिरबानी। अव्हां खे आलमी उताक में भली कार चऊं था। अव्हां असांजे हिन आलमी उताक लोक अदब सिलसिले जे हिन प्रोग्राम जा रोज़ जा महिमान हूंदा आहियो, वंडींदा आहियो पंहिंजा वीचार। जिते बि हुजो, कहिड़े बि शहर में हुजो, अव्हां जूं मुहबतूं असां खां न विसरंदियूं आहिनि।
ऐं अवां पंहिंजे मुहबत जो सबूत ॾींदा आहियो। मुहबत भरियो मैसेज मोकिले त ॻाल्हि हली रही हुई चांहि जे यारीअ जी, ऐं हीउ दौरु ऐं वक़्तु तमामु उन खे हिकु शाइर नूरुल्ला, जंहिंखे महर ड्रिबाई जे नाले सां सुञातो वेंदो आहे, मुंहिंजी बि पसंदि आहे, अव्हां जी बि पसंदि आहे। यकीनन हिन दौर जे अंदरि जन जन शाइरनि पंहिंजे तख़युल में नवाण आंदी आहे ऐं नसीहत कई आहे। उहा सॼी नवाण ऐं नसीहत यकीनन असां ऐं अव्हां जे लाइ कारगर आहे। कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त असांजा ॾाहा ॾातणी सिंध जा सुघड़ बि पंहिंजी ॾात जे ज़रिए नसीहत कंदे नज़र ईंदा आहिनि। मां भलीकार चवां, असांजे सिंध जे तमामु नाले वारे ॾाहे ॾातधणी भलोड़ शाइर सुघड़ इब्ने सुघड़ मोहतरम इरशाद चांडी साहब खे इरशाद साईं, अव्हां जी महिरबानी, अव्हां आलमी उताक में आयो, गॾु आहियो। अव्हां जो मोहबत भरियो मैसेज आलमी उताक में आजिज़ लाशारी दिल जे गहराइनि सां भली कार चवां थो। सजण अव्हां जी महिरबानी इरशाद साईं, भली कार त असांखे चवणु खपे। अव्हां असांजे हिन सुरहे अङण ते आलमी उताक में महिमान बणिया आहियो। अव्हां जा लख लाइक, वॾा वड़, किरोड़ कुर्ब। मां थोराइतो आहियां मोहतरम सलीम जोखे साहब जो, मोहतरम अवेस करनी मेहड़ जो तमामु भलोड़ लेखक, बहितरीन शाइर पाण खे कनाए पियो। अवेस साईं, अव्हां जी महिरबानी, अव्हां खे आलमी उताक में भली कार चऊं था। सजण, असांजे हिन लोक अदब सिलसिले जे हवाले सां पहाको लोक अदब जी तमामु मशहूरु सिन्फ़ आहे। सिंधीअ में हिकु मुसदर आहे पढ़णु। उन जूं मुख्य मानाऊं आहिनि ख़्यालु करणु, फ़ैसिलो करणु, सलाह वठणु या ॾियणु, मिलणु, सोचणु, निबरणु। मिसाल तौरु पतंगनि पह कयो, मिड़िया मथे मच। लतीफ़ साईं उन पहाके खे पंहिंजे बैत जो सिट्राव बणायो आहे। पह धातुअ में आको पछाड़ी गॾण सां लफ़्ज़ ठहियो आहे पहाको। इन रीति फ़ेल धातुअ में आको या को पछाड़ी जोड़ण सां सिंधीअ में ॿिया बि इस्म ठाहिया आहिनि, जीअं त मेड़, मेड़ण, उन मां बणियो मेड़ाको। चओ या चवणु, उन मां जा आहे चुनाको। लछण, उन मां निकितो लुछको। चॿिण, उन मां आहे चॿको। छुलण, उन मां निकितो छुलको। इन्हीअ करे पहाको लफ़्ज़ जी आख़िरी माना आहे उहो निकितो या गुफ़्तो, यानी उन नुक़्ते या गुफ़्ते खे पहाको चइजे जंहिंमें को ऊनो ख़्याल या वीचार समायल आहे। आम माण्हुनि जी रोज़ानी जीवत में उहो गुफ़्तो सलाह या हिदायत तौरु कतबु आणिजे थो, जंहिंमां ॿियनि खे अक्सर सही वाट ते हलण लाइ इशारो मिले थो। पढ़णु मुस्तरमा ठहियल ॿियनि किन लफ़्ज़नि या इस्तिलाहनि जा मिसाल अव्हांखे ॿुधाईंदो हलां। पह पूर, ख़्याल, ऊन्हो वीचार, ग़ौर, सलाह, रिथ, तजवीज़ या मनसूबो। ॿियो आहे पह पारण, यानी ख़्याल करणु, इरादो करणु, रिथ रिथणु। टियों आहे पह पचार, यानी सलाह, मसलिहत, ख़्याल जो इज़हार।
चौथों आहे पहु पचाइणु, ख़्यालु करणु, फ़ैसिलो करणु, मनसूबो सिटणु। ऐं पंजों आहे पहु करणु यानी ठहराव करणु। छहों आहे पहु पवणु यानी पूर पवणु, ख़्यालु अचणु। ऐं सतों आहे पहकार माना सलाह वग़ैरह। इन्हनि मिसालनि मां बि इन ॻाल्हि जी पुठ भराई थिए थी त पहाको उहो गुफ़्तो आहे जंहिंमें को गंभीर वीचार या सुहिणी सलाह समायल आहे। पहाको लफ़्ज़ जी लुग़वी माना आहे त पहु करे या सोचे सम्झी उचारियल ॿोल। लेकिन इस्तिलाही माना में हिक आम चवणीअ खे पहाको चयो वेंदो आहे, यानी अहिड़ो जुमिलो जंहिंजो कंहिं ॻाल्हि या नतीजे वास्ते हिकु मिसिल करे दोहिराइणु ॿोलीअ में आम हुजे। उन करे अरबी ज़ुबान में पहाके खे चवंदा ई ज़रबुल मिसाल आहिनि। यानी त ॿोलीअ में रवाज पातल अहिड़ियूं सिटरूं जेके टीका या मिसाल जी तौर ते बयानु थींदियूं हुजनि, अंग्रेज़ीअ में बि पहाका मक़बूल चवणीअ तौरु कतब आंदा विया आहिनि। अवामी ॿोलीअ जी हर उहा मक़बूल सादी मगर माएदार कहावत जंहिंखे ॻाल्हि में ज़ोर पैदा करणु या नुक़्ते खे निर्वार करण लाइ कतब आंदो वञे थो, तंहिंखे पहाको चइजे थो। इहो एतिरे क़दुरु त दिलनशीन ऐं आम फ़हम आहे जो ॻाल्हाईंदड़ उन खे बेधड़क इस्तेमालु करे थो ऐं मुख़ातिब दिमाग़ ते कंहिं ज़ोर ॾियण खां सवाइ उन जो मतिलबु बि सम्झी वठे थो। पहाको रुगो का रवाजी चवणी नाहे, पर उनखे सुखुन या गुण जी हैसियत हासिल आहे। बयान में मुख़्तसिर ऐं नंढड़ो हूंदे बि हिकु त साफ़ ऐं खरो थिए थो ऐं ॿियो त मंझसि माना जो अहिड़ो गोहर समायल थिए थो जंहिंमें जीअण जे ढंग बाबति को न को इशारो ॾसियल हूंदो आहे। पहाका कॾहिं खां शुरू थिया अहिड़ो अंदाज़ो लॻाइणु मुश्किल आहे। ॿोलियुनि में नज़म या आखाणीअ जो पेवंद तॾहिं लॻो जॾहिं इंसानु ज़हनी तौरु बुलूग़त खे रसी चुको हो ऐं उन्हनि जूं ॿोलियूं कुझु क़दुरु रसीलियूं ऐं फलदार बणिजी चुकियूं हुयूं। पर पहाके मां क़दीम दौर जे इंसान जी नफ़्सियात लियाका पाए रही आहे। पहाको इंसान जी फितरी सभा सां घणो मेल खाए थो। जा ॻाल्हि पहाके जी भञ घड़ मां चिटीअ तरह साबित आहे। पहाको लफ़्ज़नि जो उहो अकुली मजमूओ थिए थो जेको ख़्यालनि जी दानाईअ खे मुतहिद करे हिकु सिट या जुमिले में क़ैद करे उनखे हयात जावदां अता करे थो ऐं उन्हीअ जे हर हंधि हाक उन जी ॿुधी वञे थी। पहाका समाज ऐं अदब जा मग़ज़ियात आहिनि, छाकाणि त पहाकनि में हीअ ॻाल्हि बि समायल थिए थी त उहे न रुगो इंसानी ज़िंदगी जे ज़ाती मसइलनि ऐं मुहबत भरी दुनिया पर अदब ऐं शाइरीअ खे बि सूंहं बख़्शे ईअं जरकाए छॾनि था जीअं उस जी तपश कंहिं नोख़ेज़ सुहिणी दोशीज़ा या कंहिं ख़ूबसूरत औरत जे तिखनि मुहांडरनि वारे नक्श निगारनि खे जरकाए बह
ॿारे छॾींदी आहे। पहाका ॿोली ऐं समाज जो अदबी ऐं सक़ाफ़ती अमुल ख़ज़ानो ऐं सरमायो थियनि था ऐं आहिनि। ज़ुबान में ॿोलीअ जे हिन सरमाए खे कंहिं बि सतह ते समाजी सरमाए खां अलॻि नथो करे सघिजे, छाकाणि त बराह रास्त इल्मी ऐं समाजी असरनि खां अदब जी अलहदगी मुमकिन ई कोन्हे ऐं सिंधीअ में पहाकनि खे उहा हैसियत हासिलु आहे जेका बरतानिया जी तारीख़ में मैग्ना कार्टा यानी अणलिखियल आईन खे आहे। अॼु जे नए इस्तिलाह ग्लोबल विलेज में जॾहिं असीं उन जे पस मंज़र खे ॾिसूं था त उन जे पस मंज़र में इंसानी समाज जे मौजूद सूरत हाल, उन जे जमालियाती क़दरुनि ऐं मुख़्तलिफ़ तबक़नि जे विच में पैदा थियल नातनि ऐं रिश्तनि हूंदे बि पहाकनि पंहिंजे पाण मां रवायती ॾाहप वारो सुरूर ऐं हिज़, लुत्फ़ ऐं मज़ो कोन विञायो आहे, छो त पहाकनि जूं जड़ूं धरतीअ ऐं समाजी पाताल में पुख़्तियूं हूंदियूं आहिनि। जी सजण, लोक सक़ाफ़ती वरसे जी प्रचार ऐं सिंधी ॿोलीअ जे बचाव वारे पंध में लोक अदब सिलसिले जे 40हें प्रोग्राम आलमी उताक में आजिज़ रहमतुल्लाह लाशारी तरफ़ां अवां सभिनी देसी ऐं परदेसी पिरनि खे हिकु भेरो वरी सिक भरियो सलाम। अवां खे दिलि जी गहराइनि सां भली कार। ही प्रोग्राम अवां जे लाइ सिंध सुघड़ लोक अदब तंज़ीम सलात जे सहकार सां पेश कंदा आहियूं। आलमी उताक में अवां कंदा आहियो ख़ुशीअ वारी खीकार ऐं मोकिलींदा आहियो प्यार भरिया पैगाम तोड़े सिक भरिया सनेहा। भलीकार चवां मोहतरम आकिब शोरो, अवां जी महिरबानी। अवां आलमी उताक में शामिल थिया, प्रोग्राम खे पसंदि कयो, अवां जी महिरबानी। अवां सां गॾु मोहम्मद उस्मान महर लिखियो आहे, ज़बरदस्त मालूमात मोहम्मद उस्मान, अवां जी महिरबानी। सीनियर सहाफ़ी मोहतरम साईं फैज़ खोसे साहब खे आलमी उताक में भलीकार चऊं था। मल्हार सिंधी, अवां जी महिरबानी। अवां असांजे हिन आलमी उताक में गॾियो कनायो पिया, अवां जा लख लाइक, वॾा वड़ किरोड़ कुर्ब। लोक अदब सिंधी समाज जो आईनो आहे। जी मल्हार सिंधी, बिल्कुलु अवां जूं ख़ूबसूरत सिटरूं ख़ूबसूरत ही जुमिलो अवां जो तमामु काराइती राय असांजे लाइ। अवां जी महिरबानी। जोखियो नईम गडाब खां पाण सां गॾु हूंदो आहे ऐं जोखियो नईम चए थो अस्सलाम वालेकुम आजिज़ साईं, बहितरीन ऐं सुहिणो प्रोग्राम। नईम साईं वालेकुम अस्सलाम, अवां जी महिरबानी। अॼोके प्रोग्राम में अवां जे लाइ लोक शाइरीअ जो मुख़्तलिफ़ रंग ऐं पहाके जी अहमियत जे हवाले सां मुख़्तसर जाइज़ो अवां जे समाअतुनि ताईं पहुचायूं पिया। जी सजण, हिकिड़ा त आहिनि पहाका आम तौर ते नसरी तौरु कचहरियुनि में आम चवणियुनि में चया वेंदा आहिनि, पर उन्हनि निज पहाकनि खे असांजे सिंध जे सुघड़नि ॿोलीअ जे पारखुनि वरी बैतनि जे अंदरि समोहे लिखियो आहे। ऐं उन्हनि निज सिंधी पहाकनि जा कुझु बैत नमूने तौरु अव्हां जे समाअतुनि ताईं पहुचाइजनि था। हिते सोचे समझी पेर खण, हिया है जो त जहान, अच्छी ॾाढ़ी अटो ख़राब कोन्हनि कदुरदान, चओ अटो चए घोॿाटो ही वक़्त जो आहे ज़ियान, अपनी घोट त नशा थी वई ही बि बहितर आहे बयान, अंधेर नगरी चरबट राजा आ पूरो पाकिस्तान, ए आजिज़ अदा अंधो हाथी लश्कर जो आज़ियान, शल मालिक मेहरबान करे सौली सणाई सिंध जी।
हिते सोचे समझी पेर खण ए आजिज़ रहमतुल्लाह। पाण ॾाढनि सां पांद न अटकाए, मतां सुरी न कढनी साह। न रखुनी नादान दोस्त सां, भली दानाव दुश्मन ठाहे। थी दजाली वियो दौर थई, हिकिड़ा हरामी ॿिया लाह। छो त धोपे मंझि दरियाह, तबे ओज न छॾे ओजरी। हिते सोचे समझी पेर खण, था कहरी लगन कात। बणियो भाव जो दुश्मन भाव आ, वधी ॾचो वियो ॾींहं राति। आया मीर भॻा पीर, आ ॾाढी ॾाढे जी ज़ात। उहो सोन ई घोरियो जो कन छिने, आ चङनि जी ही चवात। रहो हलाल बूटियूं हराम, आ मुल्ला जी मसलात। कर मालिक खे मनाजात, शल रहमतुल्लाह रब रहम करे। हिते सोची समझी पेर खण। हिते सोचे समझी पेर खण, आहे अकुल री अज़ाब। सुतन कुहा जागंदन वछूं, ही आहे हक़ हिसाब। ॿिली सत कुआ खाई हज हली, ईअं कजान हरकत काब। को पंहिंजी वढीअ जो वेज न आ, मतां बेहद थी बेताब। ए आजिज़ रहमतुल्लाह, तूं खण नेकी साण सवाब। पोइ जोड़े पाण जनाब, तोखे ॾींदो जायूं जन्नत में। हिते सोचे समझी पेर खण, तूं न कर नादानी। हिते सोचे समझी पेर खण, तूं न कर नादानी। बुछड़ो कुतो धणी पुणाए, मतां पोइ थियई परेशानी। पर ओताकी रहो अदब सां, कर महिमाननि मेज़बानी। पोइ हिते तोड़े हशर में, थींदई आजिज़ आसानी। छो त ख़ाननि जी ख़ानी, थी मानीअ मां मालूम थिए। रुगो पेट दे लए कंहिं काम ओरे कण, इवें थी न रही जे थोका। रुगो पेट दे लए कंहिं काम ओरे कण, इवें थी न रही जे थोका। अदा बेशर्मी दे सीरे कनू, हे साग सरहंदा चोखा। जेको दुनिया को ॾेंदा धोखा, तंहिंते लोक खिलिया लाशारी आखे। लोक सकाफ़ती वरसे जी प्रचार ऐं सिंधी ॿोलीअ जे बचाव वारे पंध में लोक अदब सिलसिले जे 40हें प्रोग्राम आलमी ओताक में मां आहियां मां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी। ही प्रोग्राम अव्हां जे लाइ सिंध सुघड़ लोक अदब तंज़ीम सलात जे सहकार सां पेश कंदा आहियूं। हिन वक़्तु हलूं था सुर ऐं साज़ ॾांहुं। मूंखे उमेद आहे तव्हां सॼण कनायो पिया ऐं ॿुधो पिया साजिद अली साजिद जे आवाज़ में तमामु ख़ूबसूरत नासिहाना बोल। अनलब ऐं ॿोड़ियूं मान खे पीर सनवा पीर थाबा पियो झले थुक औलाद नाफ़रमान खे कहिड़े आलिम कहिड़ी फ़िरके खे मञूं हथ में सभिनि कयो आहे क़ुरान खे दीन कारोबार थी अॼुकल्ह वियो आमदन मारे वई आहे दुकान खे नारे तकबीर जा नारा हणी मारे
मुस्लिम पियो थो मुसलमान के ज़ोर मस्जिद ऐं निमाज़ुन ते घणो कट पई लॻंदी वञे ईमान खे खोड़ चोड़ियईं ॿियो मरी चोड़िन सिवा ॿियो सुरो खाई सॼे सामान खे लख ख़र्चे लखे पहुचनि था मके हित खुदा जी ख़ल्क़ तड़पे नान लए लख ख़र्चे लखे पहुचनि था मके हित खुदा जी ख़ल्क़ तड़पे नान खे रब जण ठाहे छॾियईं सजदा ॾेई ऐं निमाज़ी पियो पढ़ाई निशान खे हू त चारई पहर घर में टिकल पर में पियो गोली मगर लुकमान खे ठाड बाई खे चवन बेदीनो अदा को त समझाए भला नादान खे जग में वफाई न आहे सगा सौट मासात तोड़ी पीउ ड्रिबाई मगर सच त मिस्कीन जो भाई न आहे ॾिजे तव्हां कंहिंखे हिते दाद न आहे ॿुधण वारो कोई बि फरियाद न आहे परावन पुटनि खे ॾिजनि छा मयारूं पी मां जे चई में त औलाद न आहे लखनि किरोड़नि में ठहनि मस्जिदूं पियूं आवेले ते मिस्कीन इमदाद न आहे जवाई अर्ज़ कयो बाबा ते वरी पियो हाकिम खान फलाणी किरोड़नि जी मस्जिद ठहिराई आहे पर चई खुदा जो ख़ौफ़ कोन्हे त हिते को तड़पे पियो सिंध था बचायूं पर अञा सिंध वासिन जो इत्तेहाद न आहे उहा ई जारी दहशत उहा ई दादागिरी तोड़े न आहे फिरौन शद्दाद न आहे अमीरनि जा नींगर पढ़ण पिया था इंग्लिश गरीबनि जे ॿारनि लाइ उस्ताद न आहे बेदादी नगरी ॾिसी कीअं न रवां अदा जो ड्रिबाई या शाइर को जल्लाद नाहे लाहे पट को पीर जो शाह पर वटे थुक थई पुट बेअफाला कोड से मर्द मां औरत थियण फैशन थी वियो चट शाह पर कन में वाला कोड से पंहिंजो पंहिंजे जे वञे घर त ॾोहड़ियनि पर दर जे घिटिन ते तलाला कोड से माल खाई की न गिराई ॾिनऊं ली गिला ऐं ॿिया जियाला कोड से माल खाई की न गिराई ॾिनऊं ली गिला ऐं ॿिया जियाला कोड से सिंधी कर्जी बैंक या वाणीअ संधो निकिता सिंधन जा ॾेवाला कोड से जख्मी जख्मी दिल ड्रिबाई जी मगर कोई बिगाए थो जमाला कोड से समझते आया सेठ मेरा बली चना अदा मां थोराइतो आहियां उन्हनि पिरी प्यारनि दोस्तनि दिलवारनि जो जेकी आलम उताक खे कनाइनि पिया मोहतरम मुमताज़ सांदल अव्हां जी महिरबानी अव्हां खे दिलि जे गहराइनि सां भली कार चऊं था आलम उताक में
अव्हांजा मोहबत भरिया मैसेज रोज़ जे मामूल जियां अचनि पिया ऐं तमामु बेहद ख़ुशी थी रही आहे। अॼोके दौर जी चांहि वारी यारी साजिद अली जो आवाज़ तव्हांजे समाअतुनि ताईं। शहर में काथी मिलंदई उते गिटीअ में फिट थी वेंदई वॾी होटल ते वठी वेंदई अहिड़ियूं टपुलियूं वठी ॾींदई वॾी ॻाल्हि असांखे चवंदई ऐं बिल खां ॾियारींदई पर पोइ पोयां गारियूं ॾींदई थी आम इहा वॾी मारी आहे अॼु चाहे मुठ जी वारी अॼु चाहे जेको बदियारी जो प्यार मुठ जी वारी अॼु चाहे जेको बदियारी चाहे जेको बदियारी जो मुठ जी वारी अॼु चाहे जेको बदियारी जो प्यार मुठ जी वारी अॼु चाहे जेको बदियारी अॼु चाहे जेको बदियारी अरे बाबा चाहे जेको बदियारी वली मद चाहे जेको बदियारी प्यार मुठ जी वारी अॼु चाहे जेको बदियारी तो प्यार मुठ जी वारी अॼु चाहे जेको बदियारी वली मद चाहे जेको बदियारी ओ चाहे जेको बदियारी कुरान सजाहे जेको बदियारी प्यार मुठ जी वारी अॼु चाहे जेको बदियारी जो प्यार मुठ जी वारी अॼु चाहे जेको बदियारी शहज़ोर चाहे जेको बदियारी प्यार मुठ जी वारी अॼु चाहे जेको बदियारी प्यार मुठ जी वारी अॼु चाहे जेको बदियारी संगत नचार निहारा ये सीसा वानो टैयारा अले संगत नचार निहारा ये
सावानो टई गाड़ा हलवा कर हुजनी जाड़ा मसती दे किराया भाड़ा अथे दादा पाटूरा काई काई थी दई मारा बदनी हतम हवा तारा अशरफ मुड़सन जा मुहबारा पया खिल दई ओड़ा पारा यारी ना है पर खारिया अज चाहे जको सभिनी के कबर तैयारी तनाहे भीगे जो को भाई अज सावन जी असर आई केरी पहली कई तो साई तो बेहुस्न पुठा कई तबाही वही घर जात पर बिखाई कान पोयन ले छजी पाई दिनी घर के तो मुहारिया अज चाहे देखो गजियारी प्यार में मुठ दीवारिया अज चाहे को बजियारी प्यार में मुठ दीवारी अज चाहे देखो बजियारी आलमी उताक लोक अदब सिलसिले जो 40हों प्रोग्राम नसीहती पहाका ऐं नसीहती कलाम अव्हां जे समाअतुनि ताईं अॼु जे दौर ऐं हालतुनि जे मद्देनज़र अव्हां ताईं पहुचाइण जी कोशिशि कयूं पिया। हाणोकियूं हालतूं ऐं हाणोके दौर जे अंदरि कीअं माण्हू गुज़ारनि पिया, छा उथणी वेहणी आहे, उन चांहि जे कोप जो ज़िक्र हली रहियो आहे। सूरन के साथी करे लही बार पवंदा घणन तो दातन सगन दोस्तन जी भली दिल ठरे गद्दार दोस्त जले हिकिड़ो शेर यादि अची वियो ऐं शेर बि न माहौल ई वधी वियो आहे। शेर तो पूजई न हाल में तो गॾु खाई करी गिला अरे नीम कजी शलमार पवई बुढ़ी मरी नथो मिला ईदे कॾहिं आवर में ॾाठो कींदो साईं किला अरे तो समझो छा है दला तो ऊंचाई साग सां अज चाहे देखो बजियारी अज चाहे देखो बजियारी मामा वली ममत चाहे देखो बजियारी मुठ
मुट जी वारी अज चाहे जको बलियारी जुगार में मुट जी वारी अज चाहे जको बलियारी लोक अदब सिलसिले जो 40वां प्रोग्राम आलमी उताक मां आहियां मां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी देसी परदेसी सभिनी सजणनि खे हिकु भेरो वरी भली कार। ई गत गवासन जीअं समुंड सोझाऊं पेही मंझ पातार जे माणिक मेड़ियाऊं आणे ॾिनाऊं हीरो लाल हथनि से। ख़ालिद हुसैन ख़ालिद अव्हां खे भली कार चऊं था जो कि हिन प्रोग्राम आलमी औताक में अव्हां जी महिरबानी असांजे सिंध जो तमामु बहितरीनु दोस्त बलोड़ शाइर उमर तीमणो पाण सां गॾु आहे। कच्छ भुज वारे इलाइक़े हिंदुस्तान खां पाण खे ॿुधी रहियो आहे लुकमान डी मुतवा। लुकमान अव्हां जी महिरबानी लख लाइक किरोड़ कुर्ब अव्हां खे आलमी औताक में दिलि जे गहराइनि सां भली कार चऊं था। अव्हां जूं मुहबतूं चाहतूं अव्हां हिन पल असां सां गॾु आहियो ऐं कनाए रहिया आहियो प्रोग्राम आलमी औताक में। अव्हां जी महिरबानी वॾा वड़। मदीने मुनव्वरा खां असांजे सिंध जो तमामु बहितरीनु शाइर बहितरीनु तख़लीक़कार बहितरीनु आवाज़ अंदाज़ ऐं तख़लीक़ जो सर्जनहार मोहतरम मोहम्मद मोहसिन कासमी चांडियो पाण सां गॾु आहे आलमी औताक में। मोहम्मद मोहसिन अव्हां खे पूरे सथ समेत आलमी औताक में भली कार चऊं। मोहम्मद मोहसिन लिखनि था अबाणा हलिया विया बिना मोकिलाए अबाणा हलिया विया बिना मोकिलाए उहो सूर दिलि में दिलि ऐं अंदर खे थो खाए। अबाणा हलिया विया बिना मोकिलाए इहो सूर दिलि ऐं अंदर खे थो खाए। हुई मुंदन मौसम उन्हनि जे वञण जी हुई मुंदन मौसम उन्हनि जे वञण जी मूं बेवस कयावस सघियुसि न रहाए। मुंहिंजो रूह तन जी तड़प में थो रोए हले वस जेकर अचां हा मोटाए। सांगिन रीह सुञो घर ही खाइण अचे थो सांगिन रीह सुञो घर ही खाइण अचे थो नथो यादि तन जी सघां मां भुलाए। सारे साह तन खे अखियूं रहनि आलियूं सारे साह तन खे अखियूं रहनि आलियूं झोरियो जी जुदाई वया रिण में रुलाए। वॾियुनि हसरतुनि सां ॾिसां पियो उन्हनि ॾे वॾियुनि हसरतुनि सां ॾिसां पियो उन्हनि ॾे खणी नेण हू बि ॾिसनि पिया चिताए। कयो सभु दुआ ऐं खणो हथ ख़ुदा ॾे कयो सभु दुआ ऐं खणो हथ ख़ुदा ॾे मूंखे मुंहिंजा मारू मौला शल मिलाए। जीअरे जन खां जीअं उज़वा अलॻि थियनि जीअरे जान खां जीअं उज़वा अलॻि थियनि मूंखे तीअं मोहसन कपे विया कोराए। अबाणा हलिया विया बिना मोकिलाए इहो सूर दिलि ऐं अंदर खे थो खाए। फ़क़ीर ख़ालिद हुसैन लाशारी अव्हां जी महिरबानी अव्हां जिदे खां पंहिंजे सॼी संगत सां गॾु ॿुधो पिया लख लाइक किरोड़ कुर्ब अव्हां खे भली कार चऊं। आलमी औताक में मां थोराइतो आहियां अव्हां सभिनी सजणनि जो जेके आलमी औताक में कनायो पिया ॿुधो पिया। मोहतरम जमील मेमण अव्हां जी महिरबानी अव्हां सॼी संगत खे सलाम चया आहिनि अव्हां खे आलम औताक में भली कार चऊं था।
मोहतरम ख़ालिद हुसैन मोहम्मद मोहसिन जी इन तख़लीक़ खे साराहियो आहे। अव्हां जी महिरबानी ख़ालिद, अव्हां मोहम्मद मोहसिन जे उन तख़लीक़ खे साराहियो पिया। असांजो मोहतरम दोस्त जमील मेमण आलमी उताक में शामिल थी करे ऐं पंहिंजी तख़लीक़ पंहिंजो पैगाम शामिल करण जे लाइ मोकिलियो आहे। जमील अव्हां जी महिरबानी। जमील मेमण लिखनि था, कंदियूं लोड सां होड छा ही हवाऊं, कंदियूं लोड सां होड छा ही हवाऊं, तुंहिंजी टोर ते घोर थी पियूं घटाऊं, तुंहिंजी मोह जी ड्रोह जकड़े विधो, ज़ंजीरुनि ऐं ज़ुल्फ़नि जूं अरड़ियूं अदाऊं, असीं गस जे वस में ई न रहियासीं, असीं गस जे वस में ई न रहियासीं, अखियुनि ई अखियुनि में जो रोकियाऊं राहूं, उहे महक में टहक परता अव्हां खे, अव्हां जा अव्हां सां असां साण आहियूं, कंहिं नार जे सार आलियूं अखियूं कयूं, कंहिं नार जी सार आलियूं अखियूं कयूं, थियो चाह वियो चैन मन में चिताऊं, वठो राति ऐं ॾात कड़का कया, वठो राति ऐं ॾात कड़का कया, गॾु मीत ऐं गीत जूं गुज़रगाहूं, हसन दर्स जूं ख़ूबसूरत सिटरूं अव्हां मोकिलियूं। अव्हां जी महिरबानी जमील मेमण, अव्हां तख़लीक़ तमामु बहितरीनु मोकिली, लख लाइ कुर्ब। ज़ुल्फ़कार अली, अव्हां जी महिरबानी। अव्हां खे आलमी उताक में भली कार चऊं था, अव्हां सलाम चई रहिया आहियो। अव्हां जी महिरबानी, लख लाइक किरोड़ कुर्ब। जी सजण, लोक अदब सिलसिले जो 40हों प्रोग्राम आलमी उताक अव्हां कनाए रहिया आहियो, ॿुधी रहिया आहियो। मां आहियां अव्हां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी। अॼोके हिन आलमी उताक में अव्हां असांजे पहाकनि खे ॿुधो। नसीहती पहाका, पहाको कीअं जुड़ियो, पहाके जी माना छा आहे, पहाको छाजे लाइ जुड़ियो, इन मुकमल पहाके जे इल्म खे अव्हां जे समाअतुनि ताईं कोशिश करे, मुख़्तसर ई सही पर कोशिश करे अव्हां जे समाअतुनि ताईं पहुचायोसीं। ही लोक अदब सिलसिलो आहे। उन लोक अदब जे अंदरि मुख़्तलिफ़ रंग थियनि था, मुख़्तलिफ़ गीत थियनि था, सुर ऐं साज़ थियनि था। अॼु मां अव्हां खे ॿुधाइणु चाहियां थो ऐं वठी हलां थो उन इलाइक़े ॾांहुं जंहिंखे असांजे सरज़मीन सिंध जो कोहिस्तान सॾींदा आहिनि, ऐं उन कोहिस्तान जे इलाइक़े जो आलाप ऐं अंदाज़ ई निरालो आहे। ख़ासि तौर ते हिंदुस्तान जे कच्छ भुज वारे इलाइक़े में इहो सुर ऐं साज़, इहो आलाप तमामु निरालो हूंदो आहे। अचो कुझु घड़ियूं असां ऐं अव्हां सभु गॾिजी ॿुधूं था कोहिस्तानी मोरो। माण्हू माण्हू ॾुखिया ॾाढा आहियूं, ॿियो कुझु न ॼाणूं, असुल माल चारो, दर कंहिंजे दायूं असांखे ॿुधाए, दर कंहिंजे दायूं असांखे ॿुधाए, मोला हाणे मेरा वतन था वसाए, इहो अर्ज़ु मुंहिंजो अल्लाह साईं गाए, इहो अर्ज़ु अल्लाह साईं गाए, मोला हाणे मेरा वतन था वसाए। उहे वारियूं नथी सघां वठाइण, कली
वचा इहो अर्ज़ु मुंहिंजो अलाह साईं अगा इहो अर्ज़ु मुंहिंजो अलाह साईं अगा मोला हाणे मेरा वतन ते वचा असीं माण्हू मारू ॾुखिया ॾाढा आहियूं ॿियो कुझु न ॼाणूं असुल माल चारू दरे कंहिंजे दायूं असांखे ॿुधाए दरे कंहिंजे दायूं असांखे ॿुधाए मोला हाणे मेरा वतन था वचा दरे कंहिंजे दायूं असांखे ॿुधाए दरे कंहिंजे दायूं असांखे ॿुधाए मोला हाणे मेरा वतन था वचा मोला हाणे मेरा वतन ते वचा इन ते अॼोके प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी खे पहुचे थो। वरी ईंदड़ कंहिं नए मौज़ू सां अवां सां गॾु हूंदासीं। तेसि ताईं पंहिंजे मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी खे ॾींदा इजाज़त। जाॾे पेर ताॾे ख़ैर, अल्लाह वाही।